वेलकम एक नाज़रीन अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदा हलूं। कराची में जिते PPJ सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में PTI IMF डील जी मुल्की मईशत ते पवंदड़ असरनि ऐं स्टेट बैंक ऑर्डिनेंस ते गौर विचार कयो वियो, जॾहिं त इजलास में PDM में इख़्तिलाफ़नि खां पोइ पैदा थियल सूरत हाल ते बि गौर विचार कयो वियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचाईंदा हलूं। PPJ सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास जारी आहे, जॾहिं त इजलास में PTI IMF डील जे मुल्की मईशत ते पवंदड़ असरनि ऐं स्टेट बैंक ऑर्डिनेंस ते गौर विचार कयो पियो वञे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां नजीब नाइज खां। जी नजीब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पीस पार्टी की सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास फिलहाल भुट्टो जी सदारत में अॼु देरी में जारी आहे ऐं फिलहाल भुट्टो ज़रदारी ख़ासि तौर जेके PDM वारा मामला आहिनि उन्हनि बाबति जेको आहे इम्कान आहे त कुझु देरि बाद फिलहाल भुट्टो ज़रदारी पाण प्रेस कॉन्फ्रेंस कंदो ऐं PDM जे हवाले सां अहम ऐलान कंदो। उन्हनि सां जेको PDM जो इतिहाद आहे पीस पार्टी जो, उन बाबति बि जेको आहे अहम फैसला साम्हूं ईंदा, इहो इम्कान आहे। उन खां अलावा मुल्क जेकी मजबूरी सियासी सूरत आहे उन बाबति जेको आहे गुज़िरियल ॿिनि ॾींहंनि खां जेको आहे पीस पार्टी जा अॻवान जेको आहे उन बाबति गौर विचार करे रहिया आहिनि। उन खां अलावा वफ़ाक़ी सरकार पारां जेको IMF सां डील कई वई आहे उनजा मुल्की मईशत ते कहिड़ा असर पवंदा ऐं पीस पार्टी जो उन हवाले सां कहिड़ो लाइअमल हुजणु घुरिजे, इन बाबति जेको आहे ॻाल्हि ॿोल कई वई आहे। उन खां अलावा स्टेट बैंक ऑर्डिनेंस जे हवाले सां जेको आहे पीस पार्टी पारां इन इशू ते जेको आहे डिस्कस कयो वियो आहे। उन खां अलावा वॾे वज़ीर हिदायतूं कई वयूं आहिनि त वफ़ाक़ी सरकार सां उहे मामला अॻिते कहिड़े अंदाज़ में हलाईंदो ऐं CCI जेकी इजलास जेको थियणो आहे उन बाबति जेको आहे वॾो वज़ीर कहिड़ियूं जेको आहे तजवीज़ूं ऐं कहिड़ा मुतक़िद अॻिते रखंदो उन बाबति बि ॻाल्हि ॿोल कई वई आहे। कुझु देरि बाद फिलहाल भुट्टो ज़रदारी पाण जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस कंदो ऐं इम्कान आहे त आम फ़ैसिला जेको आहे ॿुधाईंदो। जी ठीकु आहे नजीब, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।